मीरपुर माथेलो जे शहरनि ऐं ॻोठनि में PPMNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे फर्ज़ंद म्यूनिसिपल कमेटी तालके मीरपुर माथेलो चेयरमैन मीर शहबाज अली ख़ान लुंड जा तूफ़ानी दौरा। मीरपुर माथेलो मंगरिया पंप वेझो इमाम बारगाह गुलशन ज़हरा ॻोठ इस्लाम खान लाशारी में इमाम बारगाह गुलशन ज़हरा ऐं ईदगाह में CC पेवर जो कम शुरू कराए इफ्तिताह कयो वियो, जंहिंमें मीरपुर माथेलो खां मंगरिया पंप वेझो इमाम बारगाह गुलशन ज़हरा ॻोठ इस्लाम खान लाशारी में इमाम बारगाह गुलशन ज़हरा ऐं ईदगाह में CC पेवर जो कम शुरू करायो वियो आहे ऐं म्यूनिसिपल कमेटी तालके मीरपुर माथेलो चेयरमैन मीर शहबाज अली ख़ान लुंड इफ्तिताह कयो। ॻोठाणनि पारां म्यूनिसिपल कमेटी मीरपुर माथेलो जे चेयरमैन मीर शहबाज अली ख़ान लुंड खे सिंधी अजरक पाराए शानदार गुलनि जी वर्खा कई। इन मौक़े ते इफ्तिताही तक़रीब में शरीक UC जहान खान उनर जो चेयरमैन सालिक हुसैन लाशारी, ज़फ़र अली लाशारी, ग़ालिब हुसैन लाशारी ऐं ॿिया गॾु हुआ। म्यूनिसिपल कमेटी तालके मीरपुर माथेलो जे चेयरमैन मीर शहबाज अली ख़ान लुंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां कोशिशि करे सिंध हुकूमत खां करोड़े रुपया पास कराया आहिनि। हाणे असां मीरपुर माथेलो जे ॻोठ इस्लाम खान लाशारी में इमाम बारगाह गुलशन ज़हरा ऐं ईदगाह में CC पेवर जो कमु शुरू करायो आहे। ज़िले घोटकी जे तरक़ियाती कम अरबें रुपयनि जा कराया आहिनि, जंहिंमें RO प्लांट, टपटाइल खां अलावा पक्का रोड रस्ता ऐं केतिराई ॿिया तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं शहरनि में तरक़ियाती कम हली रहिया आहिनि।